तव्हांजो दोस्त वज़ीर अहमद आयो। मुझे सिंधी व्लॉग ठाहिण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजी सिंधी भाइरनि में जेको माना जेके वर्ल्ड में सिंधी आहिनि, जेके असांजा सिंधी दोस्त आहिनि, उहे हिन शइ खे ॾिसनि ऐं सम्झनि। उर्दू में व्लॉग काफ़ी दोस्त ठाहींदा आहिनि, लेकिन सिंधी में ठाहियां पियो। अॼु असां आहियूं मनोड़ा। हीअ सिंध गवर्नमेंट जेको मनोड़ा में जो अंदरि सेटअप कयो आहे, तमामु बहितरीनु कयो आहे। इन खे ॾिसण लाइ असांजी जेको अॼु व्लॉग ठाहिण जो मक़सदु इहो हुयो त असां तव्हांखे हिकु नई शइ ॾेखारियूं। हीअ मनोड़े में जेकी हिननि पंहिंजे हिसाब सां कमु कयो आहे सिंध गवर्नमेंट, उहो तव्हांखे घुमायूं। ऐं उनखां अलावा एॾी ख़ूबसूरती जो पाकिस्तान जा मंज़र, हीअ ॾिसो, पाकिस्तान जा मंज़र ॾिसण खां पोइ तव्हांखे ॿिया मुल्क विसरी वेंदा त असांजो पाकिस्तान केतिरो ख़ूबसूरत आहे। पाकिस्तान उहो मुल्क आहे जिते तव्हांखे हर चीज़ नज़र ईंदी। हिते समुंड बि नज़र ईंदो, हिते पहाड़ बि नज़र ईंदा, ऐं हिते हरियाली बि नज़र ईंदी। ऐं पाकिस्तान जी ख़ूबसूरती असां अवां सिंधियुनि खे पूरे दुनिया में ॾेखारणु चाहियूं था त असांजो पाकिस्तान केतिरो ख़ूबसूरत आहे। हीअ मंज़र तव्हां मनोड़े ते शायदि पहिरियों न ॾिठो हूंदो, पर हाणे तव्हां ॾिसी सघो था त कहिड़े हिसाब सां केतिरी रश थी विया। जेकी पहिरें रश ख़तमु थी वई हुई असांजी, त उहा असांजी सिंध गवर्नमेंट जेको आहे पंहिंजी आवाम जे लाइ बेहतरीन शइ कढी करे। हीअ जेको पोयां बिल्डिंग ॾिसो था, इहे असांजे जेके ॿाहिरां अचनि था दोस्त, जेके हिते स्टे करणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ हिते रेजिडेंस थिए थी। ऐं इहे होटल जेके आहिनि, हिते अहिड़े क़िस्म जा काफ़ी होटल खुलंदा जिते ॿाहिरां जा जेके मुसाफ़िर हूंदा उहे अची करे स्टे करे सघनि था। इहे प्राइवेट होटल बि आहिनि, लेकिन हिते काफ़ी जेको आहे माना सिंध गवर्नमेंट जेको आहे कोशिशि करे थी त हू पाण जेको आहे हिन शइ खे वधीक अवां ताईं जेको आहे माना तव्हांजे लाइ आसानी पैदा करे। ये असांजो दोस्त आहे जमील भाई। तव्हां ॿुधाईंदो, तव्हां हितां जा रहाइशी आहियो, त सिंध गवर्नमेंट जेको हिते कमु कयो आहे, जेको अवाम जे लाइ सहूलियत थी आहे, उनमें कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हुननि माना मुतारिफ़ करायूं आहिनि? जी वज़ीर साहब, असांखे तक़रीबन 12 साल थी विया आहिनि हिते। असां अचो बि था, माना हिते असांजी नौकरी बि हिते आहे। अच्छा, हाणे तक़रीबन 12 साल खां हिते रिहाइश पज़ीर बि आहे। सही। त माशाल्लाह सिंध गवर्नमेंट हीअ तमामु बहितरीनु पार्क ठाहियो आहे। इहो अॼु खां पहिरियां माना इहो नओ अहिड़ो को सिस्टम माना हाणे तमामु बहितरीनु पार्क ठाहियो आहे। हीअ होटल बि तव्हांखे नज़र अचनि सघंदा। इहो अंडर मेंटेनेंस आहे। ठीकु। जेको कुझु ॾींहंनि में इहो बि जेको न ऑपरेशनल थी वेंदो। हिते तव्हां नाइट स्टे, डे में साम्हूं कैफेटेरिया बि ठहे थो, माना तमामु बहितरीनु कमु थिए थो। मनोड़ा पार्क के अंदर आयूँ यार, मैंने वहाँ पे बड़ा बोर किया। हाँ अली असगर भाई, क्या बात है, आप तो पहली बार आए होंगे ना? क्या बात है, मैं कहता हूँ ये कुदरत के नज़ारे हैं, कभी भी ना देखना भूलिएगा जनाब। जब भी आए साहल समुंदर कराची जरूर आए। आपको पता है ना कि पाकिस्तान अब देखो कैसा है हमारा। इंशाल्लाह पाकिस्तान बदल रहा है। हाँ बिल्कुल। टाइम नहीं है, बहन की ड्यूटी में भी जाती है। ये साहल की समुंदर की लहरें। सर आपने नहाना है? हाँ जी। ये लहर देखिए, लहर लहर। क्या बात। चलो अभी वहाँ पे चलते हैं घूमते हुए। सो असी मनोड़े बीच के आयो।
दोस्त इंजॉय करे तो आधा पानी चे आधा बाहर पानी मजा ही मजा आधा पानी में आधा बाहर यही जिंदगी है। मछली पकड़नी है।